दोस्तों अंदाजो लगायो यारे करण वारे के अल्लाह जे प्यारे महबूब सुबहानी के डोल शरफ बख्शुआ जो यारे कहीं निस्बत रखे तमोजा प्यारा अल्लाह जे प्यारे महबूब जे बचड़े सुबहानी रहमतुल्लाह अलैहि जन्नत वठी ॾिनी आहे। तू असा भी नसीब वारा आहियूं। प्यारा दोस्तों वो सैयदना गौसल आजम दस्तगीर रहमतुल्लाह ताला अलैह नंढड़ो आ मुझा प्यारा थन्नती आ अम्मा जी गोद में आ 29 दी रमजान जो 29 दी आ शाम थी आ जुड़ाट लगी पिया बरसात जो मौसम आ अज दुर्बनी रख ककर आइन त पानी ते दिसंदा आहे मिशनरी आ केडी भी जुड़ाट होजे पर मुश्किल चंड दिसबो आ ईद जो मुफ्ती हेरा परेशान थीरा त चंड किए दिसो मुझा प्यारा हिकड़े मुफ्ती साहब चयो था अबू साले जे घर को नंढड़ो जाओ आ ओ रमजान जे ॾींहं में मुझा प्यारा खीर न पियंदो आ अम्मा जी जल जो लिहाजा सुभाणे सवेरे मां हलो उन जे दर ते हलो त ओ खीर पियंदड़ा त एदा जेकरे खीर न तो पे त समझो रोज़ो आ पाण रोज़ो रखंदासी। मुझा प्यारा हजरत पीर राशिद रोजे धनी जोर सा जो सुभान अल्लाह। साईं नंढड़ो थन ते हो सुबह सादिक थींदी रमजान में त मां बुबो धाराईंदी मुंह मोड़ींदो जोरी झलींदी हुई त तम कंदो छड़ियो हणंदो चयाए ओ पीर राशिद रोजे धनी रहमतुल्लाह अलैहि जा वालिद पांजे बच्चे के जिन्न लगी हुआ पांजे बच्चे के नजर लगी हुई आ पांजे बच्चे के अलाए बुत लगी हुआ अल्लाह छा थुआ लिहाजा पंजे मुर्शिद का वने फीणो रखाए आ दम कराए आ। मुझा प्यारा साईं नंढड़ो आ पाण भाकुर में झले पंजे मुर्शिद वट खणी आया हथन ते किबला मुर्शिद साहब मुझे बच्चे राशिद के जिन्न लगुआ बुत लगुआ परी लगी परी जो सायो लगुआ अल्लाह छा थियो बद नजर लगी आ अल्लाह बुक्यो लगुआ पंजी अम्मा जी तर जो सुबह सादिक थींदो आ बागा बागू दीदा असर जो मुझो बच्चे के असरात थी वेंदो आ अल्लाह छा खीर न पियंदो आ साईं मुस्कुराए बगैर हिसाब जे मुझा प्यारा पाण फरमायो ओ राशिद रोजे धनी रहमतुल्लाह अलैहि जा वालिद तोखे मुबारक होजे जो तुंजो राशिद मुझा प्यारा तुंजो राशिद उनके जिन्न कोन लगो आ बुत कोन लगो आ उनके जन्नत जो असर कोने को मुबारक होजे रोजे धनी रोजो रखंदो आहे। इनके जिन बुत वगैरह जो सायो कोने ही नंढपुण का वली आ ही रोजा पे रखे जी दस्तगीर रोजा रखा। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो सैयदना गौसल आजम दस्तगीर रहमतुल्लाह ताला अलैह प्यारा मुसलमान बारो मानू सुबह जो मुफ्ती आया साईं खीर पे पीतो मुफ्ती साहब बगदाद में ऐलान करायो तो वनी ईद कयो अब्दुल कादिर जेलानी खीर पे पी इया गाल भी तवा ज़हन में रखो तो अल्लाह वारन जी दरबार में अचो और सलात पढ़ दिया आखिरी करामत तवा जी खिदमत में सल्लल्लाहु अलैहि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि या हबीब। प्यारा मुसलमान बारो साईं जी दरबार में कड़ो मारो खणी आया जियरो हुयो सैयदना गौसल आजम दस्तगीर फरमाया बा मौलवी का पढ़ायो मुल्ले का पढ़ायो साईं ही वसियत करे हुआ त तवा का जनाजे नमाज पढ़ायो साईं फरमाया बा जनाजे नमाज के मौलवी अब्दुल गनी का पढ़ायो मौलवी लाल मोहम्मद का पढ़ायो मौलवी मोहम्मद अयूब का पढ़ायो तवा मौलवी तारिक का पढ़ायो मौलवी साईं मुफ्ती दाऊद का पढ़ायो मुखे
छॾे ॾियो क़िबला हे वसियत करे वियो आहे साईं खे त ख़बर वे त माजरो छा आहे मुंहिंजा प्यारा साईं जनाज़े नमाज़ ला तयार थिया बीठा पाण फरमायो टे मरतबा शरीअ मुदा फरमाया अबा पढ़ाया जी साईं पढ़ा साईं फरमायो अबा पढ़ाया हा साईं पढ़ा पढ़ाया हा साईं पढ़ा साईं फरमायो नियत कई मौत अदा कया गौर सां ॿुधजो नियत कई मौत अदा कया नमाज जनाज़ा फर्ज किफाया साण चहन तकबीर जे सना ऐं सारा वास्ते अल्लाह ताला जे दुरूद ऐं सलाम मथे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हां जेके मां लफ्ज़ अदा थो कया इन ते थोरो तवज्जो ॾिजो गौर ॾिजो हे तो मुझे वातों कौन आहे हे उन पीरन जे पीर बादशाह पीर अब्दुल कादिर जेलानी जे वात मंजा मुंजा प्यारा अल्फान करन पिया त दुआ ऐं सवाब वास्ते हाज़िर हिन मैयत जे हाज़िर हिन मैयत जे मोकाबतुल्लाह अल्लाहु अकबर वरी ठुठियूं हणण लगा ठुठियूं हणण लगा त ही उथियो कोन एकड़ो पठाणो दो पठाणो डोड़ी डोड़ी जुमे नमाज में जी पैदा त हिकड़े चयो शुक्र थियो पुजी वियासी वरी ॿिए चयो चीजे वज़ू करियो हा त कोन पुॼो हिकड़े जो जी शुक्र जो पुजी वियासी नमाज में ॿिए वरी ठूठई चेता जे वज़ू कयो हा त कोन पुॼो पर वज़ू कोन कयोसी तरे पुजी विया तो दोस्तों हेठण लगा तो बा हिकड़ी तकबीर दे उथण वारो माण्हू बी दे उथण माण्हू मश्करी मजाक करा अबदी निंड में सुमियो वाड़े लाखिणा लतीफ भिटाए जे इन बेथ के समझो पूरी इन जी वाक़े जी तर्जमानी फरमाई पान फरमाए तो जोगी पंजे जुआ में बनाए वेठा बाजी मजाक बाजी मना मजाक बनाए वेठा जोगी पंजे जुआ में बनाए वेठा बाजे मानो मुक्यो मीर दे जेको असलों हुयो काजे जदे गुर्ज हयस गाजे त जोगी जुआ छडे वया गुर्ज केड़ा अल्लाह अकबर वाला अल्लाह अकबर चार तकबीरों ये गुर्ज बेटा साहब फरमाए तेरे गाजी गुर्ज हया तो जोगी जुआ चलेगा साईं सलाम फरमा वरायो वराए करे फरमायो खण पंजे बा के क़िबला ही त जिंदा हो साईं फरमायो मुखे सजी खबर हुई त आए जिंदा मस्करी मजा पर तवा न मनो वा पर याद रखजो क़िबला इनके जिंदा करे दियो साईं फरमायो ना ना हां क़यामत ताईं न उथंदो साईं छो साईं फरमायो इन जेला जो हे के मौलवी मुल्ले जे वाता हे लफ्ज अदा कौन था जेके मुंह अब्दुल कादिर जे वाता वात मुबारक मा अल्फाज अदा थिया आहिनि त मुंहिंजा प्यारा दुआ ऐं सवाब वास्ते हाज़िर हिन मैयत जे इहो मैयत वारो लफ्ज मुंहिंजे हे त रूह उन वक्त ई परवाह करे वियो जॾहिं मूं इहे अल्फाज वात मंजा कढिया इज़राइल अची वियो उमर आयो ओचितो अदा ॾिसी ॾील डरियो कुल्लु नफ्स ज़ाइक़तुल मौत कहीं ताकी न डरो अचे कौन परो जो परवाह कयां पसाह से बेटा साहब फरमा तो कुल सोड़ी सूर घड़ा किथे सा जासा न खुडी न खिड़की न बाजे गरणवा ए हडन मथा मा सुकियो सैयद जवे मारो मुवे पा तक तमा खण खण वाए वात में वो मंजिल का मकान लिंगल ताल ताला है कंदे लेला वर मदीने दादा आसे तुझे आसरे पो चवंदा विया आ जल मुरीदो ओ बगदाद वारो याद पया बगदाद वारो याद पया अल्लाह विसरी
बगदाद वारो वठेगा आयन बारो तो ओ सजन मुखे याद बया आन वरोड़ी वरा ओ ह्यूम जहां ता वठेगा हण दस हथड़ा बगदाद डेला हंदस हथ ला बगदाद दे ओ खाली चोल भरे दियो ओ खाली चोल भरे दो आओ न वरोड़ी वरा मुंजा ओ वठेगा वाराने पी करा मुंजा ओ वठेगा बदियो हिनत बादशाह पीर से अला सुभान अल्लाह न चवंदो आओ उथी बीरंदो बदियो हिलत बादशाह पीर से अला ओ पी के मज पयो पी के मज पयो आजली बारो तो सजा मुखे याद पया सजा मुखे याद पवाला ओ विसरी ताला नवरोड़ी वरा यो मुंजा वठेगा अदियो शाह लतीफ चवे भेट जागो लतीफ चवे अल्लाह जतल जोरी लियो ओ जतल जोरी लियो है आन वरोड़ी वरा हियो मुझो तो वठेगा हाणे अवां भी थकजी पिया हूंदा आऊं भी थकजी पियो आहियां मानी भी कोन खाधी अवां तो शायद मानी खाधी हूंदी आजी आज़म चयो अञा ॿुधायो जेको राज़ी आहे सो हथ खणे न मूंखे कहिड़ी ख़बर तव्हां कुर्सी जे आसरे मौलवी साहब रिवायत कयो सभई हलिया विया हिकिड़ो माण्हू वेठो तो मौलवी वरी वर्तर ॾेई वायूं बेथ पढ़ियो वरी पुछे कीअं अदा वाइज़ लॻियो हथ ॿधी उथी अची मौलवी साहब वाइज़ त तुंहिंजो वाज कम लाहे छॾियानि पर रुॻो हिन कुर्सीअ तां जान छॾ दे ऐं घर खणी वेंदा आऊं सम्झाए हले अवां बि हिन पिंडाल जे लाइ वेठा आहियो जेको थकियो आहे सो ज़ोर सां चए सुभान अल्लाह माना सभु थकिया आहियो न सलात मुझे अभी मता अबू बकर तू बुधा हाजी साहब हां सेठ जानो ना पुछण कान चवंदा पोरी गिला हलंदी आ मौलवी गिला हलंदी आ तबा मौलवी रात पैसन के डिठो वो यको पोरी बाराड़ी आवे त खंती आणी वई रहियो घणा रात कल रात साईं आलम भाई गडवासी साईं जो पेरी किताब मुझो बाद में किताब खुसूसी वरी मुखे दी साईं बोलो इशारा दिसंदो हाणे केडा वणणो पोते वरी तारीफ कंदो जो बाबा ई मुझो 100 खुसूसी किताब इन खे दिनो आऊं जे हेतो बाबा वडो आई तू भाई मुझो पो साईं उते चो त सीधा लाखड़े में वियासी लाखड़े में उठंदे चढ़ी वियासी पर उते एकड़ो मानो एड़ा थी जायल पई हुई कि आऊं वठो ये सुर करा दंजन हल्ला भल्ला वाड़े वाची गप मुलो आंदो थे गप मुलो साईं रात गाल की कल रात जी वडो गप मौलवी आंदो थे हल्ला भेला डाडो सुणो अची सुभान अल्लाह जी ते गाली कोनी अञा जोर सा जो सुभान अल्लाह
भाई कुर्सियन दे वेठा तो अंदर अचो ना विल ते बाहर वेठा हो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या प्यारा मुसलमान बारो बगदाद जो शहरा हजरत पीरान पीर बादशाह पीर रहमतुल्लाह अलैह अज तवा के माहते पुंबरिया में तवा के माहते मुझा प्यारा तवा सरब 100 होंदा या 200 होंदा पर बादशाह पीर रहमतुल्लाह ताला अलैह जो मजमे में 6 लख वलियन जा वली होंदा होया 6 लख वलियन जा वली मुझा प्यारा दोस्तों उन वलियन में अबू बकर मरसी पेरी जगह ते वेठो आ हां इया गाल भी तवा मसलो दीन जो तवा समझो असा जे मानू जी आदत आ जुमे जेनी पो गिर करे 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 सना मौलविया खुतबो पढ़े पे पो भजन कपड़ा पाए पो डोड़ो डोड़ बरकात फर्ज पड़ी वरी ये ता हदीस पाका जेको जुमे जे ॾियारे पेरी सफ़ में वेंदो अल्लाह ताला उठ खैरात जो सवाब दींदो उठ खैरात जो पेरी सफ़ में बे में गो टे में चौथे में रिट बकरी ए जेको आखिर में आखिर इंदो उनके आने खैरात करण जो कुकड़ जो अरु यो खैरात करण तो दोस्तों कोशिश करियो तवा पेरी सफ़ में थी वियो उला तकबीर सा वियो अबू बकर मरसी रहमतुल्लाह अलैह मुजा प्यारा बादशाह पीर रहमतुल्लाह अलैह जे अगा वेठो आ पर ई गोडा हिया करे जिया वेंदा आयो गोडा हथ गोडन ते रखे कंद हणे पान वाइस पिया बुध मुजा प्यारा उते जो उते नंढ अचे विया सैयदना गौसुल आज़म दस्तगीर रहमतुल्लाह अलैह उथी भी रहा अल्लाह देर बिठा होया मुझा प्यारा दोस्तों अल्लाह देर भी वरी वही वाइज करण लगा केर जुमे जे ॾियारे पुछी कोन सघियो बे ॾियारे मुझा प्यारा मुरीद शागिर्द पुछो क़िबला कल जुमे जे ॾियारे तवा मिंबर ते उथी भी रहा हा यो माजरो छा हो मामलो छा हो साईं फरमायो मुझे अॻियां अबू बकर मरसी वेठल हो निंड अची वई मां ॾिठो पे हुनखे निंड में बिनी जान जो सरदार मुझो नानो आयो वो उपटिया अंदियो अदा पूरिया तपरे पसंद वनो रोज रस हबीबान हुजर के जेके पुछ से पसंद जडे तडे पिरी अखे वनो रोज रसा हबीबान हुजर के रसूलुल्लाह जी ज़ियारत या साईं फरमाओ बादशाह पीर फरमायो त मां ॾिठो त रसूलुल्लाह उन जे ख्वाब में आयो आ मूंखे मुनासिब न हो त मुंहिंजो नालो अचे उनखे नंढ में मां बादशाह पीर वही वाइद करिया नाला फरमाया मुरीदो शागिर्दो अबू बकर निंड में पे महबूबन जो दीदार कयो मां हिन ज़ाहिर अखियुनि सां पे नाना खे ॾिठो निंड में पे मुझा दोस्तों अबू बकर मरसी रहमतुल्लाह ताला अलैह ॾिठो त अल्लाह वारा अखियूं बंद कंदा आहिनि त बिनी जान जे सरदार जी दीदार कंदा आहिनि चो बिनी जान जे सरदार जो दीदार कंदा आहिनि आखणी आजी आज़म असीं अवां खां मोकल वठूं था थकिजी पिया आहियूं साईं क़िबला कड़ी नात पढ़ंदो साईं मौलवी मोहम्मद अयूब तव्हां सभिनी खे जत बिरादरी जेकी भी बिरादरी ते मौजूद आहे गुज़ारिश आहे त साईं सां मदद ज़रूर कजो साईं मौलवी मोहम्मद अयूब अशार नात जा पढ़ंदो जेकी अचे नथी सो तो बुझ जेकी आयूं के सोमा के ॿुधायो साईं के वारो ॾींदा वरी करे इंशाअल्लाह करे थियो त अल्लाह ख़ैर कंदो सदाई गॾु आहियूं साईं